मौलवीअ वटि खणी हलो, कुझु पैसा ॾेई सोमवारे जी निमाज़ कुझु घटाए अचो। पुठियां सलाह कई त कुझु घटाए अचो, मौलवीअ खे ॾियूं कुझु। हे जो उते पहुता त कुदरत चंड रमज़ान जो ॾिसिजी चुको। हे वरी इशा जो वरी निमाज़ पढ़ी शुरू थिया तरावीह में। हे हमरा वरी उतां बि ॾिसी पोइ हिते मोटिया। कोठाणनि खे चयो शुकुर करे या पढ़ो, हुते त उथल आई अथव, हुते त यॻो पियो थो कमु हले। हीअ वाकई निमाज़ ॾुखी हूंदी आहे, पर रब वरी जंहिंजे लाइ आसान करे तंहिंजे लाइ आसान आहे। मन जा बिल हसनत फलो अशरु अमसालिहा। इन ते बसि कान्हे का। ख़र्च फी सबीलिल्लाह बि आहे। अल्लाह जे राह में हिकिड़ो थो ॾिए, 5 ॼणा लाइन में वेठा आहिनि। हिकिड़े जे खीसे में 1000 रुपया आहिनि, ॿिए जे खीसे में 500 रुपया आहिनि, टे जे खीसे में 100 रुपया आहिनि, चौथे जे खीसे में 50 रुपया आहिनि, 5 खीसे में 10 रुपया आहिनि। यतीम बचिड़े कंहिं मिस्कीन ख़ैर घुरियो, 5 ॼणनि खीसे में 10 रुपया कढी हुनखे ख़ैर में ॾिना। सवाब त मटिजी वियो न। हुन पंहिंजे पैसनि में 1000 ई पती ॾिनी, हुन 100 पती ॾिनी, हुन 50 पती ॾिनी। हिन ग़रीब खे जे हुया 10 रुपया त सभु ॾेई छॾियईं त फ़र्क़ु थियो न थो आहे। ॾियण जो बि इहो फ़र्क़ु आहे। तॾहिं अलाह ताला सूरह बक़रा में फरमायो आहे, मसलुल लज़ीन युनफ़िक़ून फ़ी सबीलिल्लाह कमसल हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फ़ी कुल्लि सुंबलतिन मिअतु हब्ब वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशा वल्लाहु वासिउन अलीम। हे जेको तूं 1 रुपयो अलाह जे राह में ॾींदो आहे, इहो तो ॼण दाणो पोखे छॾियो। मतिलबु हब माना दाणो, कणिक जो, जूअर जो, बाजरीअ जो, पोइ हिकिड़ो दाणो पोखे छॾियो। अंबतत सबअ सनाबिल, हिकिड़े दाणे मंझां 7 संग थिया। कूड़ो करे ॿुॾी कणिक 7 संग थिया। फ़ी कुल्लि सुंबलतिन मिअतु हब्ब, क़ुरान आहे। हर हिकु संग में 100 दाणा। हाणे कुल दाणा घणा थी पिया? 700। हिकिड़े दाणे मंझां 7 संग, 100 दाणा हिकिड़े में ते 700 थिया। तूं रुपयो ख़र्च कंदो आहे, रब थो फरमाए मां तोखे 700 जो अजर ॾींदो आहियां। पर अञा कंहिंजो इख़लास वॾो आहे। अॻिते थो फरमाए वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशा। अॼु मां चाहियां त ॿीण करे ॾियां। हाणे माना 700 वञा घणो थी वियो? 1400। पर हिते बसि कान्हे। अॻिते थो फरमाए वल्लाहु वासिउन अलीम। मां कुशादो आहियां, इल्मु मूंखे आहे त हिन कहिड़े इख़लास सां ॾिनो आहे, तॾहिं उनजो अजुर अहिड़ो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तबूक जे लड़ाईअ में, इहा आख़िरी लड़ाई आहे। हुज़ूर जन हिन खां पोइ ॿी लड़ाई लड़िया कान। 26 लड़ायूं लड़िया आहिनि, पर 26 लड़ाइनि में तबूक जी लड़ाई आख़िरी लड़ाई आहे। 30,000 लश्कर हो ऐं तबूक मदीने मुनव्वरा खां 700 किलोमीटर परे आहे। मां वियो आहियां होॾां। हींअर त लारियूं आहिनि, गाॾियूं, पर हुज़ूर जन जे ज़माने में उठनि ते सफ़र, गॾनि ते सफ़र। 4 ॼणनि 5 खे हिकिड़ो उठ, के डोड़नि पिया, पंधु पिया कनि त के उठ ते चढ़नि वारे सां। सामान हुज़ूर जन तलब कयो, सामान खणी अचो ख़ैर में, जिहाद में कमु अचे। 14 ॾींहं पंधु उठनि ते, 14 ॾींहं जी मोट, 14 ॾींहं उते रहिया। हाणे घणा थी विया? 3 × 4 42 ॾींहं सफ़र। इन जे लाइ सामान पियो खपे। कंहिं केतिरो आंदो, कंहिं केतिरो आंदो। खजूर जो ढेर थी वियो मस्जिद नबीअ में। किन उठ ॾिना, किन घोड़ा ॾिना, किन पैसा ॾिना। हज़रत अबू अकील साहबी आहे हुज़ूर जन जो, उन ॾिठो त उनजी कमीज़ ई फाटल आहे, खीसो ई कोन्हेसि, पैसो ई कोन्हेसि। परेशान थी वियो। साईं जन रोज़ न घुरंदा आहिनि,
अॼु तलब कई अथनि, अरे अबू अकेले अॼु न ॾींदे भाई, कॾहिं ॾींदे, आहे कुझु कोन को। वञी मज़दूरी कयईं, यहूदीअ जे बाग़ खे पाणी ॾिनई। सऊदी अरबिया में नहर का बि कान्हे, वाह केनाल छा का बि कान्हे, उते त गैस जी पाइप बि कान्हे, गैस बि सिलेंडर भराईंदा आहिनि घर में, पाइप लाइन कान्हे, त पाणी कोन्हे को। हींअर ट्यूबवेल लॻा आहिनि खूहनि में, ताकी ॿोके सां खूह मां पाणी कढी बाग़ खे पाणी ॾिबो। अबू अकेले सॼी राति मज़दूरी कई, सुबुह जो 2 टोया सा आहिनि, 2 टोया हुनखे खजूर जा मज़दूरीअ में मिलिया। अबू अकेले हिकिड़ो टोयो पंहिंजे घर भातियुनि खे ॾिनो ऐं हिकिड़ो टोयो हुज़ूर जे ख़िदमत में आंदो, मां हीअ आंदो आहे राति मज़दूरी करे, त मूंखे संभालियो, ॿुधायो त ॿियनि जा 1000, पर हिन जो हिकिड़ो टोयो जो अजुर में वधी वेंदो, छो त हिन जो इख़लास वॾो हो। हिनखे चयो आहे छा ॿुधायो, माण्हू जे इख़लास ते दारोमदार आहे। अजुर जो कॾहिं घटिबो आहे, कॾहिं अजुर वधंदो आहे। क़ुर पाक बि ईअं, मन कर मिनल क़ुर हर्फ़न, हुज़ूर जन फरमाए त क़ुर जो जेको हिकिड़ो हर्फ़ थो पढ़े, 10 नेकियूं मिलंदियूं, 10 दर्जा बुलंद थींदा, 10 गुनाह माफ़ थींदा। पाण फरमाए ला अक़ूल अल्फ़ लाम मीम हर्फ़ुन, अल्फ़ हर्फ़ुन, लाम हर्फ़ुन, मीम हर्फ़ुन। मुंहिंजा भाइरो, हे सभु वाइद तव्हांजा ॿुधल आहिनि। छो? रमज़ान शरीफ़ में जिते बि जलसो थींदो, ॿुधण वारा त इहे ई ईंदा, इहे मौलवियुनि जूं ॻाल्हियूं सभु ॿुधल आहिनि, पर फेरे ॾियण सां ताज़ी ॻाल्हि थी वेंदी आहे। मां ॼण तव्हांखे फेर उते थो ॾियारियां ॿुधल ॻाल्हियुनि। अशरम हिकिड़ो अखर पढ़ंदे 10 नेकियूं मिलंदियूं। ला अक़ूल अल्फ़ लाम मीम हर्फ़ुन, अल्फ़ लाम मीम हर्फ़ हिकिड़ो अखर कोन्हे, इहे 3 अखर आहिनि, अल्फ़ लाम मीम, माना 30 नेकियूं मिलंदियूं, 30 दर्जा बुलंद थींदा, 30 गुनाह माफ़ थींदा। पर आलमन असांजा अटे मुबार कढंदा आहिनि, हुन लिखियो आहे त असां त 3 जे बदिरां 9 अखर था चऊं। जॾहिं अल्फ़ चऊं था त अल्फ़ लाम फे था चऊं, जॾहिं लाम था चऊं त लाम अल्फ़ मीम था चऊं, जॾहिं मीम था चऊं त मीम इहे मीम था चऊं। इहे त 9 थिया न, 90 नेकियूं मिलंदियूं, 9 दर्जा बुलंद थींदा, 9 गुनाह माफ़ थींदा। अल्हम्दुलिल्लाह रमज़ान शरीफ़ जे अचण जे करे हर मस्जिद में तरावियूं हाफ़िज़ पढ़ाए थो, ऐं ॿिया बि पंहिंजे दौर में सॼी मस्जिद आबाद लॻी पई हूंदी आहे, मस्जिद सॼी चिकार हूंदी आहे पंहिंजे दौर सां। हर को पंहिंजे घर में थोरी ॿाहिरि क़ुर पाक जी तिलावत पियो कंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह सुठी ॻाल्हि आहे जो असां रमज़ान शरीफ़ खे मल्हायो आहे। पोइ असां में के ख़ामियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, पर उन जो मिसाल मां पोइ थो ॾियां। कंहिंजे क़ुर जे पढ़ण जो वरी इख़लास ॿियो हो। हज़रत उसैद बिन हुज़ैर, उसैद अल्फ़ सां सीन, उसैद बिन हुज़ैर, हे हबशी ज़ात, हुज़ूर जन सां सुबुह जो हवाल पियो करे, भई मां राति जो क़ुर पाक मस्जिद में पढ़ां पियो, मस्जिद जे ॿाहिरां घोड़ो ॿधो बीठो हो मुंहिंजो, उन जे भरिसां मुंहिंजो पुटु सुतो पियो हो नंढड़ो। जॾहिं मां क़ुर पढ़ां त घोड़ो टहे, ख़ौफ़ थियो त मतां सुम्हो, हाणे छोकिरे खे ॿाहिरि निकिरी ॾिसां त का शइ कान्हे। वरी क़ुर शरीफ़ पढ़णु शुरू कयो न त घोड़ो टहे पियो, वरी निकिरी ॾिसां त का शइ कान्हे, वरी 30 पढ़णु शुरू कयो त घोड़ो टहे पियो। मूंखे ख़ौफ़ थियो, ॿाहिरि निकिरी हेॾे होॾे निहारियुमि, का शइ कान्हे। मथे निहारिया त हिकिड़ी छटी आहे जेका हेठि लहे थी, अहिड़ी लॻल आहे न छटी, अहिड़ी लहे थी मथां, उन जे करे घोड़ो टहे थो। जॾहिं मां बस थो कयां त उहा छटी मथे चढ़े थी। पाण फरमायो यब्न हुज़ैर, ए भेनर त हुज़ैर तूं पढ़ी आहे त सुबुह जो मदीने जा मलाइकनि जो दीदार कंदा। पढ़ण जो फ़र्क़ु आहे।
हज़रत उबई बिन कअब सहाबी आहे हुज़ूर जन उनखे फरमायो घुराए क़ुरान पढ़ त मां ॿुधां। हुज़ूर जन हज़रत उबई फरमायो त साईं अलाए कौन तव्हां ते नथो आहे मां क़ुरान पढ़ां। पाण फरमायो त मां नथो चवां जिब्रील अलैहिस्सलाम आयो आहे रब जो हुकुम आहे त उबई पढ़े तूं ॿुध क़ुरान। इहो इख़लास आहे हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो इख़लास। कंहिंखे पोइ केतिरो थो अजुर मिली वञे कंहिंखे केतिरो अजुर थो मिली वञे। अबू मूसा अशरी सहाबी आहे हुज़ूर जन जो मस्जिद में क़ुरान पाक पढ़े पियो भित जे ॿाहिरां ॿुधो हुज़ूर जन जॾहिं हुनजो क़ुरान पढ़ण त बीह रहियो। जेसीं ताईं हुन क़ुरान पढ़ियो तेसिताईं हुज़ूर जन बीठा अदब आहे क़ुरान पाक जो। सुबुह जो हज़रत अबू मूसा अशरी खे फरमायो अबू मूसा तोखे त अलाह साईं दाऊदी सुर ॾिनो आहे मां ॿाहिरां बीठो ॿुधो त वाह जो क़ुरान सुर पढ़ियो। अबू मूसा अशरी छा पियो चए त साईं मूंखे ख़बर कान्हे त तव्हां बीठा आहियो हे पतो पियो त तव्हां बीठा आहियो त मुंहिंजा सुर ई ॿिया ॿुधो। इन में फ़र्क़ु हूंदो आहे साहब जो पढ़ंदा तूं मां पाण सभु को पढ़ंदो आहे अल्हम्दुलिल्लाह अजुर हर खे मिले थो पंहिंजे हिसेवार पर पोइ कंहिंखे घटि थो मिले कंहिंखे वधि थो मिले। हीउ जेको असां वुज़ू था कयूं न निमाज़ जे लाइ इहो वुज़ू बि घटि कोन्हे इन जो बि अजुर वॾे में वॾो। सलात शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हुज़ूर जन फरमायो त मूंखे शौक़ु आहे दिलि जी चाहत आहे त मां पंहिंजे भाउरनि सां मिलां उन्हनि जो दीदार कयां। कॾहिं साहबा अर्ज़ु कयोसीं असां तव्हांजा भाउर न आहियूं छा? पाण फरमायो तव्हां मुंहिंजा साहबी आहियो मुंहिंजा दोस्त आहियो साथी आहियो मुंहिंजा भाउर उहे आहिनि जेके मूंखां पोइ ईंदा अणॾिठे ते ईमान आणींदा उहे मुंहिंजा भाउर आहिनि मुंहिंजे मोहबत आहे उन्हनि खे ॾिसां। साहबा अर्ज़ु कयोसीं पोइ सुञाणंदव कीअं जॾहिं तव्हां ॾिठा कोन ॾिया कीअं सुञाणंदव? पाण फरमायूं वुज़ूअ जे करे हुननि जा वुज़ूअ वारा बि चिमकंदा मां सुञाणंदुसि त मुंहिंजो उमत हे निमाज़ अजाई कान्हे अजायो वुज़ू कोन्हे इहो आख़िरत जो समर आहे इहो उतां जो लाज़िमन कमु ईंदो इन सां सुञाणंदा हुज़ूर जन ते मुंहिंजो उमती आहे। त इन वुज़ूअ में बि फ़र्क़ु आहे इन में बि अजुर आहे अलाह ताला वटि आहे। निमाज़ आहे जेकॾहिं हिकिड़ो मस्जिद हराम में वञी निमाज़ पढ़े साॻियूं 4 रकातूं या 2 रकातूं ॼण लख जो सवाबु। मदीने मुनव्वरा जे मस्जिद में पढ़े त 50,000 जो सवाबु। ॾंदड़ ॾेई वुज़ू करे निमाज़ पढ़े जमायत सां त 27 निमाज़ुनि जो सवाबु। ॾंदड़ नथो करे त 25 निमाज़ुनि जो सवाबु। सवाब में फ़र्क़ु आहे। पहिरीं सिफ़ जो वधीक अजुर आहे ॿी सिफ़ जो पोइ आहे। जमायत सां पाण जो अजुर वॾो आहे घर में निमाज़ पढ़ण जो अजुर वॾो आहे। तंहिंजे करे माण्हू कोशिशि करे पंहिंजे जमायत सां पढ़े। घर भातियुनि खे बि चइजे वामुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा घर भातियुनि खे निमाज़ जो हुकुम कर ऐं उन ते पको रहिजांइ कोताही न कजांइ। तुंहिंजो कमु चवणु आहे 2-3 ॾींहं न कनि त ओसिरो न लाहिजांइ तूं पंहिंजी महिनत लाज़िमन कंदो कर। हीअ अज़ान आहे जेका अज़ान अचे थी इन जो जवाबु अज़ान जो वाजिबु आहे। छा थींदो आहे जवाबु? बांगो जॾहिं बांग ॾिए तॾहिं तव्हां बि ख़ामोश थी क़ुरान जी तिलावत छॾे धंधो धाड़ी गुफ़्तगू छॾे अज़ान थी अचे। इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह जे तफ़सीर में लिखियलु आहे 20 जुल्द आहे। हिकिड़ो लोहर खे मथो मतर को हणे पियो जॾहिं अलाह अकबर जो आवाज़ु ॿुधाई त हणण जे बदिरां पोइ हिते फिटी हथु खणी कढी वञे एतिरो बि न आहे कर बंदि करे बांगे वारा अखर शुरू करे उहो जीअं चवंदो थो वञे हे माठी करे चवंदो वञे गुफ़्तगू छॾे ॾे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह हय्य अलल सलाह हय्य अलल फलाह चवे ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अस्सलातु खैरुम मिनन नौम ॿुधे चवे सदक़त व बरत
अरबीअ में न अचे कि बांगा तो सच चयो आहे, तो सच ॻाल्हायो आहे, सिंधीअ में चइजे, नथो अरबी अचे त बांग पूरी थिए, दुआ पढ़े अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दअवति ताम्मा वस्सलातिल क़ाइमा व आत मुहम्मदन अल वसीलत वल फज़ीला वद्दरजत रफ़िया व बअसहु मक़ाम महमूद लज़ी वअता। या दुआ पढ़े नथी अचे त सवलो नुस्ख़ो ॾसियांव, रब्बना आतिना फ़िद दुनिया, इहा दुआ कान का पढ़े जवाब ॾिनई। हुज़ूर जन फरमायो वजबत अलैहि शफ़ाअतु, इन जी शफ़ाअत करणु मुंहिंजे मथां वाजिबु आहे, ज़रूरी आहे मां उन जी शफ़ाअत लाज़िमन कंदुसि। कीअं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि हज कयो, हज फ़र्ज़ु आहे पैसे वारे ते, पैसो न आहे त पोइ मयार कान्हे, पैसो अथसि हज नथो करे त पोइ या यहूदी थी मरे या नसारो थी मरे। पाण फरमाए जेको हज करे थो वलम यफ़्सुक वलम यफ़्सुक, गुनाह जो कमु न कयईं, कंहिंखे लतड़ वग़ैरह न ॾिनई, कंहिंखे घटि वधि न ॻाल्हायईं, त वलद तो मुंहिंजो माउ जे पेट न ऊंजाओ आहे, एतिरो हुनखे अजुर अलाह ताला ॿुधाए। हुज़ूर जन फरमायो मां 70 मुस्लिमनि, को कंहिं मुस्लमान जो ऐब ढके थो, पोइ ॾिठो कंहिंखे पर तूं ॿुधाए, को ॿिए खे न ॿुधाए, ख़ामोश ढक थी वियो। 70 रब हुज़ूर जन फरमायो त उन माण्हूअ जा मां 70 ऐब क़यामत ॾींहुं ढके छॾींदुमि। हिकिड़ो ढकणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, माण्हू ॻाल्हि करण खां मुड़ंदो कोन्हे, पर जेकॾहिं लिकाए थो वञे त तो फरमाए हिकिड़ो ऐब तो लिकायो, 70 ऐब तुंहिंजा मां ढके छॾींदुमि। मुंहिंजा भाइरो, हिकु हदीस शरीफ़ा मुख़्तसर उहा बयानु करे वञा, जेको पाण फरमायो हिकिड़ा माण्हू अहिड़ा बि हूंदा क़यामत ॾींहुं जेके अर्श अज़ीम जे पाछे हेॾा हूंदा। पाण फरमाए हिकिड़ो इमामुन आदिल बादशाह हुजे, अदुल ऐं इंसाफ़ सां हले। ॿियो शाबुन नशा फ़ी इबादत अल्लाह, जवान नौजवानी, नौजवानीअ में रब जे इबादत खे मसरूफ़ थी वियो, क़ुर पढ़णु, निमाज़ रोज़ो जवानीअ खां वठी शुरू थी वियो। ॿियो क़ल्बु मुअल्लक़ बिल मस्जिद, मस्जिद सां दिलि लड़कियल अथसि, ॿाहिरि निकिरे थो त मज़ो नथो अचे। रजुलान तहाबा फिल्लाह, ॿ मर्द जंहिंजी मोहबत अलाह ख़ातिर, दुनिया जे गर्ज़ ख़ातिर कान्हे। ॿी जाइ ते रब फरमायो अलाह खिल्लाह यौमइज़िन बअज़ुहुम लिबअज़िन अदू, क़यामत ॾींहुं दुश्मनियूं सभु बेकार थी वेंदियूं, दोस्तियूं सभु बेकार, इल्लल मुत्तक़ीन, मुत्तक़ीन जी दोस्ती क़यामत ॾींहुं बरक़रार रहंदियूं। मिसाल ॾियां, हुज़ूर जन फरमाया त अमालनामा तुरंदा, हिकिड़े जी हिकिड़ी नेकी खुटंदी, रब फरमाईंदो त कंहिंखो वठी आहे त जन्नत में मोकिलिया, न त दोज़ख में थो वञे। परेशान केरु अहिड़ी जाइ ते यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीह व उम्मिही व अबीही व साहिबतिही व बनीही लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शानिन युग़नीह। केरु न ॾींदो, दोस्त मिली वेंदुसि, छो परेशान आहे, नेकी खुटी आहे, नथो जन्नत मिले, नथो जन्नत वठी आहे कंहिंखां नकी, अरे आहे परेशान थी पियो आहे। मुंहिंजे अमालनामे में आहे नेकी हिकिड़ी, तोखे हिकिड़ी थी खुटे त कोन थो छॾई, मूंखे हिकिड़ी आहे नेकी त छॾींदो, या मूं वारी नेकी खण तूं त जन्नत में वञ, पंहिंजा भाग कट। नेकी मिलंदी रब जे आॾो त ॼाणे पियो थो रब, कंहिं ॾिनई फलाणे घुराई ॾींदो हुते, अहिड़ी जाइ ते तो नेकी ॾियणी आहे त इहा त सखा जो कमु आहे न, मुंहिंजी आदत ई न, मां पंहिंजे मोहबत ख़ातिर ॾेई छॾी हिनखे। रब फरमाए थो तो अहिड़ी जाइ ते सखा कई आहे, अहिड़ी मां बि थो सखा कयां, ॿई ॼणा गॾु चवंदा सुभान अल्लाह। त माण्हूअ जे लाइ इहे रब सां नेमतूं करे छॾियूं, दातो ज़ात हस्बी व जमाल, औरत बुराईअ जे लाइ सॾे पर उनखे हथु न लाए, दाला ख़ालियन फ़फ़ाज़त ऐं न, आसान नुस्ख़ो, रब खे सॾे ॻोढ़ा गॾी पए पंहिंजे मुंहं सां, अकेले सिर्फ़ु दुआ घुरे। लैलतुल क़द्र जो अञा इम्कान आहे, मथां अॼु हुजे मथां सुभाणे हुजे, छो त रमज़ान शरीफ़ में हुज़ूर जन मुक़ररु कान कई आहे, मथां अॼु हुजे मथां सुभाणे हुजे। तंहिंजे करे
माण्हू कोशिशि कंदो त अखियुनि मोॻोड़ा बि अची वेंदा। ये अखियुनि मोॻोड़ा वही पवनि त हुज़ूर चवनि दोज़ख जे विसाइण लाइ ॿॻोड़ा फोड़नि। इहा बि कंहिंखे अलाह साईं नसीब करे, रब खे अर्ज़ु आहे त इहा क़बूल फरमाए। मुंहिंजा भाइरो वाइज त घणेई था थियनि, अमल जी बि कोशिशि हले थी, पर असां में ओड़ायूं कोतायूं आहिनि। रोज़ा बि रखियासीं, इफ़्तारी बि गॾु पिया कयूं, सीरी बि कयूं पिया, विच ते में गिलाइण बि थी पई वञे, कॾहिं हुनजी गिला, कॾहिं हुनजी गिला, कॾहिं कंहिंजो एब कजो, कंहिंजो इहे ओड़ायूं हुयूं। पर मुंहिंजा रब, असां में कोतायूं आहिनि, असां इक़रारी आहियूं पंहिंजे कोतायुनि में, पर तूं त करीम आहे। आख़िर में मिसाल ॾियां त पोइ दुआ घुरां। हिकिड़ो छोकिरो हो वीचारो यतीम, पीउ गुज़ारे वियोसि, माउ हुनखे हिकिड़े वॾेरे वटि नौकर बीहारियो। छोकिरे खे पारत कई न, जॾहिं वॾेरे खे खिलंदो ॾिसी तॾहिं चइजांइ त मुंहिंजी पघार वधा। हाज़ुर मां माने छोकिरो सादो त बीहे त जो, वॾेरे चयो अंदरां बिस्कुट खणी आ, मुंहिंजा महिमान आया आहिनि। वीचारो कॿटु खोले बिस्कुट तरीअ ते रखी अची आॾो हाज़ुर कई। वॾेरे जो ते अदब, प्लेट खणबी आहे, उन ते माण्हू अदब सां रखी अचे, अॻिते इहे कबो। सुभाणे ते वरी उन नौकर खे चई त महिमान आयो आहे, उन सां विझ तूं बूट खणी आ अंदरो। त हिन वरी कॿट मां वॾी प्लेट कढी, बूट प्लेट ते कुबड़ो थींदो पियो अचे। बादशाह हिन जी हालत खे ॾिसी खिली ॾिनो, हिन बाहुनि ॿधी चयोसि त मूंखे पघार वधाए ॾे। अलाह, ए मुंहिंजा रब, उहो नज़ारो आहे। असां में ओड़ायूं सवे थियूं, कोतायूं थियूं, पर तुंहिंजी करीमी आहे। असांखे उमेदु आहे तो में, असांजी तूं कोसूं आहियूं, मञूं था, पर तूं पंहिंजे अजर में कमी न कजे। असांजे रोज़नि टूटनि फूटनि खे क़बूल कजांइ, तरावियूं क़बूल कजांइ, असांजे अचण वेहण खे क़बूल फरमाइजांइ। ए मुंहिंजा रब करीम तोखे पार। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।